थरकोट में मुख्तलिफ सियासी समाजी धुरिन ओभायो जोड़ेजो, साईंदाद हिंगोरो, कृष्ण मेघवाड़, इस्माइल समेजो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में थरकोल ब्लॉक 1 में मक़ामी माण्हुनि खे नौकरियूं न मिलण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि चयो त कंपनी कूड़ी तरक़ी जी आड़ में मक़ामी माण्हुनि सां ज़ुल्म जी हद करे छॾी आहे। मक़ामी माण्हुनि बदिरां ॾोहारियुनि खे भर्ती कयो पियो वञे। चऊं था जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि खे भर्ती कया वञनि, उन्हनि जा हक़ ॾिना वञनि, जेके हुननि जूं ज़मीनूं वञनि थियूं, उन्हनि जो माल वञे थो, उन्हनि जूं बनियूं वञनि थियूं, उन्हनि जा ॻोठ वञनि था, उन्हनि जूं स्कूलूं वञनि थियूं, उन्हनि जे लाइ उन्हनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾियो। छा मक़ामी माण्हू अहलियत एतिरी कोन्हे जो तव्हां हिते जेको नौकिरी करे सघनि। हीउ जेको बहानो कनि था त मक़ामी माण्हू जेको नौकिरी करण लाइ तयारु कोन। हुन चयो त मक़ामी नौजवाननि लाइ नौकरियुनि जा दर बंदि कया विया आहिनि। भर्ती कयो वञे थो त कुझु अरसे बाद निकाली ॾिनी वञे थी। इंतिज़ामिया तरफ़ां का वाज़ह पॉलिसी नथी ॿुधाई वञे। जेके पोस्टूं आहिनि, जेको सही माना में रोज़गार आहे, उहो ॿियनि माण्हुनि खे ॾिनो पियो वञे। थर जा जेके मकानी माण्हू आहिनि, थर बदिलींदो पाकिस्तान वारी जेकी ख़बरूं आहिनि कूड़ियूं, ऐं थर जे माण्हुनि खे अखियुनि में सुरमो विझण जे बराबरि आहे। अॻुवाणनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो थरकोल में कमु कंदड़ कंपनियुनि में मक़ामी माण्हुनि खे भर्ती करे ॿाहिरनि माण्हुनि खे निकाली ॾिनी वञे। कैमरामैन प्रकाश कुमार सां गॾु सुधीर राठौड़, सिंध टीवी न्यूज़।